अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। सिंध जा परदेसी पखी मुख़्तलिफ़ मुल्कनि मां उॾामी मौसम जी मुनासिबत सां सिंध जे पाणी वारनि इलाइक़नि में अची रहंदा आहिनि ऐं वरी वापसि हलिया वेंदा आहिनि, जिन मां कुझु फ़सलनि में बि रहनि था। हिन वीडियो में पाण सिंध जे परदेसी पखियुनि मां कूंज, बटेरो ऐं आड़ी जे बारे में ॾिसंदासीं। वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। हलूं था वीडियो जी तरफ़। कूंज हिकु सुहिणो हर दिलि अज़ीज़ पखी आहे। चीन, जापान, कोरिया ऐं वियतनाम में कूंज खे भले भाग जी निशानी सम्झियो वञे थो। जापानी माण्हू त कूंज खे पूॼनि था, पंहिंजो मुर्शिद करे मञनि था। आम कूंज खे अंग्रेज़ी में कॉमन क्रेन चयो वेंदो आहे। कूंज जी ॻिची डिघी थींदी आहे। कूंज जो नर मादी खां थोरो वॾो थिए थो। वज़न 2 खां 3 किलो हूंदो अथसि। रंग सुरमाई आहे। सिसी ते हिकु ॻाढ़ो टिको, अधु ॻिची कारी ऐं ॻिची जे पासनि सां अछो पटो हूंदो अथसि। सिंध में कूंजूं रूस जे उतराहनि इलाइक़नि, ख़ासि करे साइबेरिया खां अचनि थियूं। पहिरियों कज़ाकिस्तान जे पाणी वारनि इलाइक़नि ते हिकु मुख़्तसर स्टॉप करे पोइ अफ़गानिस्तान जे रस्ते सिंध में अचनि थियूं। कूंजुनि जा कुझु क़ाफ़िला अफ़गानिस्तान मां ईरान तरफ़ लड़ी वञनि था, जितां वरी बलोचिस्तान मां थींदे सिंध जे मंछर ढंढ ते अची लहनि था। कूंज जी खुराक अनाज, नंढा मेवा, जीत, कीड़ा, ॾेडर ऐं ॿिया नंढा जानदार पिणु आहिनि। सिंध में सारियनि जे फ़सलनि में बि कूंजूं लहंदियूं आहिनि। नर मादी कूंज खे इम्प्रेस करण लाइ डांस करे थो। कूंजूं मई में आना लाहींदियूं आहिनि। नर ऐं मादी मरण घड़ी ताईं हिक ॿिए सां वफ़ा कंदा आहिनि। मादी घणो करे 2 आना ॾींदी आहे। किन मौक़नि ते 2 खां 4 आना बि ॾींदी आहे। कूंज 30 ॾींहं जो आरो कंदी आहे। नर मादी ॿई वक़्फ़े वक़्फ़े सां आननि ते वेहंदा आहिनि। ॿचा ॼमण खां पोइ 9 हफ़्तनि बाद उॾामणु शुरू कंदा आहिनि। कूंज जो सभ खां वॾो दुश्मन इंसान आहे। कूंज जो शिकार सालनि खां सिंध में आम जाम पियो थिए, जंहिं सबबु कूंज सिंध में घटिजी वई आहे। सिंध जे लोक अदब ऐं शाइरी में सभ खां वधीक कूंज पखी खे ॻायो वियो आहे। आड़ी, जंहिंखे अंग्रेज़ी में कूट चयो वेंदो आहे, हिन आबी पखी जा नरमाद हिकु जहिड़ा थियनि था। सॼो बुतो कारो, चुंभ ऐं पेशानी अछी थिए थी। आड़ी उॾरण खां पहिरियां पाणी ते पेर हणी डोड़े थी, जीअं बहितरीन उॾाम वठी सघे। अक्सर खुलियल पाणी ते ईंदी आहे ऐं वलर जी सूरत में रहंदी आहे। आड़ी खे ॿोलाही बि सॾियो वेंदो आहे। ज़मीन ते आड़ी जी स्पीड घटि थींदी आहे, जंहिं सबबु शिकारियुनि खे मारण में आसानी थींदी आहे। शिकारियुनि खां बचण लाइ आड़ी पाणी में घणी देरि ताईं टुॿी बि हणी वेंदी आहे। यूरोपी मुल्कनि में जॾहिं पाणी ॼमी वञनि था ऐं बर्फ़ां थियनि थियूं त आड़ियूं एशिया अचनि थियूं, जिते हू पाकिस्तान, इंडिया ऐं ॿियनि मुल्कनि में क़याम कनि थियूं। आड़ी अक्सर राति जो सफ़र कंदी आहे, जंहिं सबबु पाण खे ॾींहं जो नज़र न ईंदी आहे। आड़ी पाणी मंझि आखेरो ठाहींदी आहे। नर मादी ॿई मिली करे आखेरो ठाहींदा आहिनि। 6 खां 10 आना ॾींदी आहे। 21 खां 24 ॾींहं जो आरो कंदी आहे। आड़ी जा बच्चा जॾहिं 55 या 60 ॾींहं जा थींदा आहिनि त उॾणु शुरू कंदा आहिनि। आड़ी हिकु सुहिणो नायाब पखी आहे, जंहिंजे शिकार ऐं वापार खे रोकण जी ज़रूरत आहे। अचो त हलूं था बटेरे जी तरफ़। बटेरो तितर जे नमूने हिकु क़िस्म जो पखी आहे, जेको अक्सर आबाद ज़मीन जे फ़सलनि में रहे थो। हिकु फ़सल ख़तमु थिए थो त ॿिए फ़सल में रहे थो, जंहिं सबबु इनखे फ़सली बटेरो बि चयो वञे थो। हीउ पखी आम तरह कणक जे लाबारनि वक़्तु ॾिसण में ईंदो आहे। बहार जी मौसम में ओलह खां बटेरा तमामु घणा ईंदा आहिनि। सिंध में सियारे जी मौसम में बि वलरनि जी सूरत में ॾिसबो आहे। मादी बटेरी खे हूंगर सॾियो वेंदो आहे। इन जो आखेरो ढकियल माहौल में ज़मीन ते हिकु नंढड़ी खॾ हूंदी आहे। उन में सन्हड़ो गाहु रखंदी आहे। 6 खां 12 आना लाहींदी आहे। 16 खां 18 ॾींहं जो आरो कंदी आहे।
मादी नर खां वज़नी थींदी आहे। मई खां अगस्त ताईं आना ॾींदा आहिनि। अक्सर 2 महीननि जे वक़फ़े खां पोइ आना ॾींदा आहिनि। बच्चा 19 ॾींहं खां पोइ उॾणु शुरू कंदा आहिनि। हीउ पखी बि साइबेरिया, यूरोप ऐं मंगोलिया में अफ़ज़ाइश नस्ल कंदो आहे। ईरान, पाकिस्तान, हिंदुस्तान ऐं अफ्रीका में सियारो गुज़ारींदो आहे। घणा माण्हू बटेरे जी वेढ़ ते बाज़ी बि रखंदा आहिनि। गोश्त बि लज़ीज़ थींदो अथसि। अक्सर ॿाहिराड़ी में या वॾनि होटलनि ते बटेरे जो गोश्त मिली वेंदो आहे। शिकारी बटेरे खे ॼार सां पकड़ींदा आहिनि। बंदूक जे लॻण सां ज़रा ज़रा थी वेंदो आहे। गुज़िरियल कुझु सालनि खां माण्हुनि बटेरे खे कारोबार बणायो आहे। शिकारी बटेरा पकड़े विकिरो कनि था। हिकु बटेरो 50 रुपयनि या 70 रुपयनि में आराम सां विकिरो थी वेंदो आहे, जंहिंमें माण्हू हज़ारनि रुपया कमाए वेंदो आहे। पर इन सां नया पखी जी नस्ल कशी थी रही आहे। सिंध जी ख़ूबसूरती ऐं सूंहं खे ख़तरो ज़रूरु आहे, जंहिं ते ग़ौर करण जी ज़रूरत आहे। हिन वीडियो ठाहिण जो मक़सदु नायाब पखियुनि जी नस्ल खे उजागर करणु आहे। सिंध में शिकार जे नाले ते पखियुनि जी नस्ल कशी जारी आहे, जंहिंखे रोकणु ज़रूरी आहे। दोस्तो, जेकॾहिं तव्हां असांजी सपोर्ट करणु चाहियो था त सिंधी इंफो खे सब्सक्राइब कंदा, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कंदा। जेकॾहिं हीअ वीडियो पसंदि आई आहे त लाइक ज़रूरु कंदा। घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। इन सां असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुचंदी। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।